अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यार कहाणियूं, अमरता क्लासिक्स, सहेड़ींदड़ महमूद मुगल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध। छापो पहिरियों अक्टूबर 2019। कहाणी आहे 1967, 1968 ऐं 1969 ईस्वी। कहाणीकार आहे ख़ैरनिसा जाफ़री। हिसो ॿियो। साल जो आगाज़ इलेक्शन जे दौर सां शुरू थियो। हमेशह पंहिंजो पाण में वंडे विरछे खाइण वारा शागिर्द हींअर हिन दफ़े ओल्ड वर्सेस न्यू जे बुनियाद ते इलेक्शन लड़ण लाइ उथिया। हर पोस्ट लाइ पुराणनि खे परे करे नवां शागिर्द उथी खड़ा थिया ऐं उहो हंगामो रहियो जो पहिरियों दफ़ो पंहिंजे बचाव लाइ असांखे साम्हूं अचिणो पियो। प्रेसिडेंट जी पोस्ट सभिनी सीनियर शागिर्दनि जो रायो हुयो त तोखे कॉन्टेस्ट कराइजे, पर तूं न मञे। फार्म भरण जी आख़िरी ॾींहुं, आख़िरी वक़्तु, सिर्फ़ु 10 मिंट अॻु मूं ऐं शमी तोखे मिंथुनि मेड़नि सां फार्म भरण लाइ ज़ोर ॿधो। 12 लॻी पूरो वक़्तु थियण वारो हो ऐं तूं गोथनाथ में वक़्तु विञाए रहियो हुएं। चई, मुंहिंजी वाच में अञा 20 मिंट बाक़ी आहिनि, कुझु सोचणु ॾे। मूं जल्दबाज़ीअ में चयो, तुंहिंजी वाच लेट आहे। इत्मीनान सां वराणी लेट न आहे, पर इनकिसारीअ सां थी हले। इनकिसारीअ सां इन रीत जे हली त पुठियां रहिजी वेंदासीं। हर मामले में इन रीत इनकिसारी। मूं कुलनि खां खंबियो माए, शमीअ चङीअ तरह साथ ॾिनो। बहरहाल फार्म भराए ई दम वरितोसीं। कन्वेंसिंग जो किसो शुरू थियो। कन्वेंसिंग छा मिड़ई क्लासिस काटा करे एप्पल सेडरा उॾाइण जा बहाना हुआ। मूंखे तुंहिंजे खटण जी पक हुई, अलबत् शमीअ ख़ूब दॿाए तुंहिंजी कन्वेंसिंग कई। हिन जे ख़ुलूस ऐं डिवोशन सां तुंहिंजो वर्क कयो, उनजो तूं पाण बि ॿी तरह क़ाइल थी वएं। या क़ाइल शायदि अॻु में ई हुए, सिर्फ़ु लाशऊरी रेजिस्टेंस जे करे मञण खां कीॿाईंदो रहें। हूअं बि इलेक्शन जो वर्क कंदे हूअ मूंसां ऐं मूं तोसां गॾु कमु करे तूं हुनखे एतिरो ज़रूरु क़बूलु लॻो हुएं जो जॾहिं इलेक्शन जे आख़िरी 2 ॾींहंनि में मूंखे अकेले सिर्फ़ु साइंस फैकल्टीअ जा कैंपस खां काफ़ी परे हुई तुंहिंजे वर्क करण लाइ वञिणो पियो, त तूं हुन में को हर्ज़ु महसूसु कोन कयो ऐं पाण शमीअ सां इलेक्शन जो इंतिज़ामु संभालण लाइ डिपार्टमेंट में ई रहीं। इलेक्शन जा आख़िरी 2 ॾींहं पाण में मिली न सघियासीं। जे मिलियासीं त बि उन शाम अल जज़ीरा ते, जॾहिं तो इलेक्शन खटण जी ख़ुशीअ में सभिनी खे चांहि पियारी ऐं मूं हमेशह ॼाण उहो ई गठल सठल पर सभिनी जे फरमाइश ते मिलण जी ख़ुशी या न मिलण जो ग़म वारो राग ॿुधायो। साल 1969 जी पहिरीं अलमंगेज़ शाम शायदि हुतां अल जज़ीरा तां शुरू थी। ॿाहिरि लाइन में कुर्सियुनि जी तरतीब कुझु इन रीत हुई जो असां टिन्हिनि खे हिक ई सिधी ऐं साॻी लाइन में विच में कुझु शागिर्दनि जे वक़फ़े सां जाइ मिली। ज़ाहिर आहे एतिरो धार वेही इंजॉय करणु मुमकिन न हो। अहिड़ियुनि महफ़िलुनि में गॾु वेही जेको नंढनि नंढनि नुक़्तनि खे इंजॉय करणु ऐं जुमिला कशे हणणु ऐं में मज़ो ईंदो आहे, उहो हिन दफ़े हथ मां वेंदो रहियो। तो कुर्सीअ खे कुझु अॻिते झुकायो। हाणे शमी ऐं तूं ॻाल्हाए सघिया थे। उहा ई पुठियां। रस्मी तक़रीरुनि खां पोइ हल्कीअ विंदुर जो प्रोग्राम रहियो। ज़ाहिर आहे त विंदुर जो सुवाल ई पैदा न थिए थियो। मूं ॻोड़ कयो, उहो छा आहे भई? लाइन सां जहिड़ो कर क्लास में वेठा आहियूं। तरतीब फिटाए बेतरतीबी करियो। बेतरतीबीअ खे हूअं पंहिंजो हुस्न आहे। कुर्सियुनि जे ठड़ाक ठड़ाक सां सभु गिरोहनि जी सूरत में दाइरो बनाए वेठा। लतीफ़ा थिया, राग हलिया ऐं मज़ाक रिमार्क कयल आहे छा। उन शाम मूं पहिरियों भेरो महसूसु कयो त तूं ख़ासि तौरु ख़ुशि हुएं। उहा ख़ुशी मूंखे इलेक्शन में कामयाबीअ जी सादी ख़ुशी न लॻी। तुंहिंजी अखियुनि में ख़ासी चमक ऐं जिस्म मां ख़ूब जल्दबाज़ी ते झलकी। तोखे त यादि हूंदो, तव्हां हमेशह चवंदी हुअसि, ज़िंदगीअ में सचेतीअ जा सौदा धीरज सां थींदा आहिनि। जल्दबाज़ीअ जी कुपत असीं अफोर्ड करे नथा सघूं। असीं इनकिसारीअ सां आहिस्ते हली हमेशह पुठियां रहिजी वींदड़नि मां रहिया आहियूं। उन घड़ीअ तुंहिंजे झटपटीअ जो कुझु मतिलबु सम्झ में
आयुमि ज़रूरु, पर मूं हमेशह पाण जी तोखे साॻियो सम्झी महसूसु कयो हुअमि। हींअर तोखे अलॻि ॼाणी कुझु सम्झणु नथे चाहियो, उन करे ज़हन में उथंदड़ कुझु ग़ैर वाज़िह मुबहम सितम जी ॻोरी कंदड़ अहसास ऐं बेचैन कंदड़ ख़्याल खे छंटे छॾियमि। उहे उताबज़दा ख़्याल जन मुसलसल 2 ॾींहं अकेले सिर साइंस फैकल्टीअ में तुंहिंजी कन्वेंसिंग कंदे मूंखे ज़ेरबार कयो हो। तूं बहरहाल ख़ुशि हुएं ऐं रखी रखी मौक़े जे मुनासिबत सां चङीअ तरह रिमार्क्स ते हयई। राग तुंहिंजी हमेशह खां कमज़ोरी रहियो हो। हूअं बि जॾहिं मूड थियई मूंखे ॻाइण जो चई पाण बकौल तुंहिंजे डेड थी वेंदो हुअं। उन शाम बि अखियूं पूरे माठ वेठो हुअं जो शमीअ तोखे हथु हणी होश में अचण जी आछ कई। तो अखियूं खोलींदे ई जो रिमार्क ॾिनो उन सॼी महफ़िल खे रंग में आणे छॾियो। जल्दबाज़ीअ में मुंहिंजो रंग अलबत ॾिसी न सघे चयई, बंबोर ॻाए भले केॾो बि सुठो, पर ॻाइण महिल या हीअ पंहिंजे मुंहं ते रिली विझे या आउं पंहिंजूं अखियूं पूरियां। महफ़िल में खिल जो कुकरियो पइजी वियो। मूं तोॾे हिकु पल लाइ हैरत सां ॾिठो ऐं पोइ शकी थी सभिनी सां खिल में शामिलु थी वियुसि। खिलंदे खिलंदे महसूसु थियुमि अलाए किथां का गरम गरम शइ मुंहिंजे गले मां निकिरी अंदर में ढरी वई। उहो रतु त न हो, बहरहाल पहिरीं अलमंगेज़ शाम जो पहिरियों ऐं बाक़ाइदे इफ़्तिताह। वापसीअ वक़्तु तोखे यूनियन जी गाॾी हुई। चयई गाॾीअ में वेह, हॉस्टल छॾींदो ईंदोसांइ। मूं इख़लाक़नि शमीअ खे सॾे विहारियो उन पक साण त तोखे एतिराज़ क़तन न थींदो। रस्ते ते उहो तोखां सादगीअ विचां प्यारा प्यारा सुवाल कंदी हली। हुन तोखां हिकु सुवालु शायदि उहो बि पुछियो हो, तव्हां ॿिन्हिनि जी दोस्ती एॾी गहरी कीअं थी? मूं तुंहिंजे पारां विच में पई विराणियो हो जीअं तोसां थी शमी। पुछियईं भला उहो कीअं मुमकिन आहे? खेसि शायदि यकीन न आयो। इतफ़ाक़नि गाॾी थोरो थिड़काई डड़ करे बीही रही। मूंखे को जवाबु कोन सुझो, पर तूं निभाए वएं। ड्राइवर गाॾी ठीकु करण लाइ अॻियां मशीन ते झुकियो। उन विच में असां टई ऊंदहि में वणनि जूं कारियूं कतारूं ॾिसण लाइ हेठि लही पियासीं। तो सिगरेट जो कश हणी मथे आसमान ॾे धूं उछलायो। शमीअ खे जवाबु ॾींदे चई, हीअ आकाश ते टेड़ूअ जो टिमको ॾिसीं थी न, जीअं उहो मुमकिन आहे। न टेड़ू ई टुटंदो न असां ई छिजंदासीं। असांजी आइडेंटिफिकेशन जो बहितरीनु सिंबल। मूंखे अलाए छो उहो सिंबल सम्झ में न आयो। हल्के एहतजाज सां चयोमांइ, उहो त आसमान सां इंसाफ़ न पियो करे। धरतीअ वारनि खे पंहिंजूं तक़ाज़ाऊं ऐं चाहनाऊं आहिनि, किथे तारनि जो तेज, किथे असांजे मन जी माम, पर हुन जुमिले जी नज़ाकत खे तूं झटे न सघें। वाट ते मूंखे ड्रॉप कंदे चई, भाड़ो ॾेई वञ बंबोर, न त तुंहिंजो मुसाफ़िर मंज़िल ते लाहिण खां अॻु असीं वापसि खणी वेंदासीं। मुसाफ़िर मुंहिंजो, मंज़िल तुंहिंजी, हुई न ॾुख जी ॻाल्हि। असां ॿई त ज़ख़्मनि जी ज़ंजीर में जकिड़ियल हुआसीं, उन करे गॾु हुआसीं। वंडे विरछण में त कॾहिं उहो बि ख़्यालु न रहियो हो त कंहिंजे हिसे जा ॻोढ़हा कंहिंजी अखियुनि में था अचनि। ऐं हाणे पंहिंजे अहसासनि जी मिल्कियत में मुंहिंजे हिसे जी गुंजाइश न रखी हुई। मूंखे धार करे मंज़िलूं पाण ॾे सेरे मुसाफ़िर मूं ॾे धिकिया हुए। उन राति पहिरियों दफ़ो, सच अली पहिरियों दफ़ो, अकेलाई ऐं उबाणकाईअ जो अहसासु छुरीअ जीअं छातीअ खे चीर ॾेई वियो हो। हरूभरू बाबे जूं ज़्यादतियूं यादि आयूं, अमां जंहिंखे अखियुनि सां कॾहिं कोन ॾिठुमि, उन जी ममता जी कशिश यादि आई ऐं अलाए छा छा ऐं कहिड़नि कहिड़नि ॾझ ॾींदड़ अहसासनि राति जे गपल हिसे ताईं सुम्हणु न ॾिनो हो। रूह खे रहड़ींदड़ अकेलाईअ जो पहिरियों अहसासु। मूं ॼातो थे हली त ईंदड़ पल इज़त जे अहसास सां ज़िंदगीअ खे सेसा जे खेॾ बिनाई बहरहाल ईंदा। जीवन में धरतीअ जीअं भरपूर विरहाङो थींदो, हिकु ख़ते इस्तवा जो फर्ज़ी ख़त अधु धरतीअ खे लहसींदड़ लीकनि में वेड़े छॾींदो ऐं ॿीअ खे थधियुनि हीरुनि में हुकारे उतरियूं कुतुब रोशनियुनि जे राज में थींदो। ओभिरे में ऊंदहि जा ओड़ाह मचंदा। जीवन सेसा जे रांदि जीअं पाण ॿिन्हिनि खे मुख़ालिफ़ ॾसनि में विराए
हिकु परड़े जे हेठि थियण ते ई ॿियो परड़ो मथे उभरंदो। मूंखे पक हुई त का ज़बरदस्त तब्दीली ईंदी जंहिंमें ज़िंदगीअ जे छुपियल प्रोग्राम जी जाइ ते को नओं प्रोग्राम छेड़ींदी। ज़रूरी न आहे त उहो प्रोग्राम मनपसंदि अलमिया गीतनि जो ई हुजे जा असांजी अॻु कॾहिं तयशुदा पसंदि हुई। फाइनल ईयर मशगूलियत जो सबबु बणिजी वियो। तोसां रोज़ु कैंटीन में मिलणु थींदो हो, पर गुफ़्तगू कॾहिं ज़ाती नोयत जी न रही। घणे भाङे ॻाल्हियूं कोर्स किताब अहम ऐं ग़ैर अहम इम्तिहानी सवालनि जी छंड छाण में निबिरंदियूं रहियूं। शख़्सियतूं जेकॾहिं हिक ॿिए जी इल्तिफ़ात जे नज़रियनि खे दिलुनि जो ॾाढो सम्झंदियूं, हाणे सर्द मोहरी ऐं बेध्यानीअ जे अणपूरनि ऐं मुबहम सिलसिलनि में ई विछड़ंदियूं रहियूं। अंदर जा उदमा कॾहिं ज़ुबान ते न आया। अलबत अंदर जी विलोड़ ऐं विगोड़ जो नतीजो उहो निकितो जो रोज़ु अधु कलाक जो हेॾां होॾां जी ॻाल्हियुनि में मन ते गरो गरो पियो गुज़रंदो हो। मुख़्तलिफ़ बहाननि सां कॾहिं आऊं त कॾहिं तूं क्लास में रहियल कमु पूरो करण ऐं इम्तिहान जी वेझड़ाईअ खे मुंहुं ॾियण लाइ सर्फ करणु लॻासीं। ज़हनी ॾुकार ऐं ॾोतड़ जे हुन आलम में किताबनि रिफ्यूजी कैंप जो कमु ॾिनो। अधु कलाक जी पाबंदी बि उन बहाने माफ़ थी वई। ज़ातियुनि जे क़ैद क्लासनि ताईं मुहीत करे छॾियो। कॾहिं अगरि भुलिजी रिलैक्स करण लाइ विरांडे में चकर ॾींदे हिक ॿिए खे ॾिठोसीं बि त गुफ़्तगू हलो हलो खां अॻिते न वधी। कसम पुरसीअ जे उन मुसलसल कैफ़ियत में तजुर्बो जो मूं हासिलु कयो उहो ही त पनाहगरनि जी टुटी पवण सां माण्हू मरी कोन थो, हू बाक़ाइदा आम माण्हू जीअं जीए थो। पंहिंजे जीवन खे खरी पवण जे अहसास खे सीने में लिकाए हू बाक़ाइदे खिले बि थो ऐं खाए बि थो। उहो को ख़ासि ऐं अहम तजुर्बो न हो मुंहिंजो, पर मूंखे हुन अदीब ते प्यारु आयो हो जंहिं चयो हो त जीवन जी ट्रेजिडी जो नालो यारनि अलाए छो तजुर्बो रखी छॾियो आहे, जॾहिं त काइनात जे इसारनि में मौत बि त हिकु तजुर्बो ई आहे। इजो हींअर हिन पल क़ुवत जो आख़िरी क़तरो किरण खां पोइ बि आउं आम माण्हुनि जा ज़िंदा आहियां। उहे लफ़्ज़ अॼु शायदि डिपार्टमेंट लाइब्रेरीअ जे किताब जे हिकु कुंड ते पेंसिल जे नंढड़नि अखरनि में डठल पर शायदि ज़िंदा हुजनि। हिकु लॻा आउं ऐं शमी मोकल महिल लाइब्रेरी वञण लाइ बस में वेठा हुआसीं। तुंहिंजो लाइ कहिड़ो मूड थियो? चिट ते लिखी मोकिलियई। ॿुधो अथमि रोशनीअ खे घुरण सां नफ़्सियाती क़ुवत वधे थी। अॼु राति पूरे 9 वॻे टेड़ीअ खे घुरींदासीं। सुभाणे आफ्टर इफेक्ट्स लिखी खणी अचिजांइ। मूं चिट पढ़ी खिली शमीअ ॾे कई। शमीअ चयो, इहो किताबु त मूं ई अली खे ॾिनो हो, जंहिंमां हिन उहो तरीक़ो पढ़ियो आहे ऐं प्रोग्राम बि सुबुह ई मूंसां रिथियो हुअईं। अलाए छो हिकिड़े वरी ज़हन खे को बेना ईज़ा पाण खे सम्झायमि बि सही त ब्रॉड माइंडेड थी वञा। दुनिया वसी आहे। दोस्तीअ जहिड़े हमागीर जज़्बे खे हबीब में बनाए कंहिं हिक सां लिमिटेड न सम्झ। पर अलाए छो चरियो थी पियो हो मुंहिंजो मन। आफ्टर इफेक्ट्स अलाए कहिड़ा थियनि हा। फ़िलहाल त साइड इफेक्ट्स अहिड़ो सतायो जो उन ॾींहुं बस मां लही हॉस्टल ताईं पहुचंदे अलाए केतिरनि रिक्शा टांगी ऐं गाॾियुनि वारनि जूं छिड़ियूं सठियमि ऐं थेड़ियूं खाधमि। बहरहाल उहो मौजो न हो जो आउं सलामतीअ सां कॉरिडोर जूं ॾाकिणियूं चढ़ी वेई हुअसि। हिकु मसलूब बि त विकास ते चढ़ी वियो हो। बाक़ी ज़िंदह सलामत आकाश ॾे उॾरी वञणु मुक़दस नबियुनि जो हिसो आहे। आउं त मामूली माण्हू हुअसि ऐं मूंखे मरणो हो बक़ौल तुंहिंजे इंतिहाई बोगस अंदाज़ में। ॿिए ॾींहुं कैंपस में घिड़ंदे ई शमीअ रड़ करे पुछियो, राति छा रहियो बंबोर? तुंहिंजो छा रहियो? वराणी आई। मूंखे देरि थी वई, उन करे मूं ख़बरूं ॿुधियूं। चयमि कमाल आहे। ख़ैर अली अचे त हुन खां पुछूं। जवाबु ॾिनई, उहो हींअर क्लास में वियो आहे। मज़े वारी ॻाल्हि त खेसि सिरे खां प्रोग्राम ई विसरी वियो। उन वक़्तु उन ॾींहं जी तारीख़ सां लाइब्रेरीअ जे किताब ते कुझु अख़र लिखिया हुआ।
इजो हींअर हिन पल। अहिड़ा कई बेध्यानियुनि जा वाक़िया हुआ जन मूंखे तोखां शाकी कयो ऐं तूं चुपचाप शकी थी भर मां लंघी वेंदो हुअईं। ॾुख ॾोरापा शिकवा शिकायतूं करणु न मूंखे मुनासिबु लॻियूं ऐं न ई आउं आदी हुअसि। हूअं बि जिते शक शुबात जाइ वालारीनि उते शिकवा शिकायत यतीम ॿारनि जियां चुपचाप ज़हन जे गोशनि में सुम्ही रहंदा आहिनि। स्टूडेंट्स कम्यूनिटीअ में तुंहिंजी ऐं शमीअ जे अफेयर जी ख़ूब धूम हली। सॼी कैंपस में जिते तक़रीबन हर मनचलो शागिर्द पाण खे आस ते रखी पाण पियो पतोड़ींदो हो, तोखे दी विनर सम्झी पंहिंजी जाइ सांतीको थी वियो। अलबत्ता कैंपस में अवां ॿिन्हिनि जा चर्चा पहिरीं ख़ासि ऐं पोइ आम थी उॾरी विया ऐं धरतीअ खे को ख़ासि दोॾो कोन आयो। ख़ुदि आउं बि केतिरा दफ़ा तोखे ऐं शमीअ खे परे खां ईंदो ॾिसी पंहिंजो रस्तो मटे नई वाट वठी वई हूंदसि। अनीक सवाल हुआ जे जवाब जे इंतज़ार खां अॻु ई उभिरी ॿुॾतर में लुड़ी ते विया। सवाल हो, छा शमीअ जी जवानी दोस्तीअ जे विच में दीवार बणिजी वई? छा साम्हूं कंहिं हिक जी ग़लति अप्रोच ग़लति फ़हमियुनि खे फ़रोग़ ॾिनो हो? असांखे हिक ई वक़्तु पंहिंजा तालुकात निभाइण जो तरीक़ो न आयो, या पंहिंजे पर सां ख़ुदि कफ़ील थियणु सिखी वरितो हो ऐं मज़ीद कंहिं सहारे जी गुंजाइश बाक़ी न रही हुई? बज़ाहिर उहे 4 सवाल अलॻि अलॻि नज़र अची रहिया हुआ, मगर उन्हनि मां हिकु लफ़्ज़ या जी दीवार ड्राहे वञे त 4 सवाल हिक ई सिलसिले जूं कड़ियूं नज़र अची रहिया हुआ। ॾुख हो त फ़क़ति इहो हो त दोस्ती कंहिं हिकु सवाल जे ताब मां न पर उन्हनि मिड़नी अज़ाबनि जी कैफ़ियत मां लंघे रही हुई ऐं असीं पंहिंजी जाइ सुकून जो ढोंग रचाईंदे ओपिरनि अखियुनि सां हिक ॿिए ॾांहुं ॾिसी हटी थे वियासीं। असांखे हिक ई वक़्तु पंहिंजा तालुकात निभाइण जो सलीक़ो न आयो। उन जी जवाबदारी मूं तो ते विधी। मूं जो कुझु चाहियो हो उहो तो न ॼातो ऐं जो तो पातो उन सां ॿिन्हिनि खे हिक ॿिए खां बेगानो करे छॾियो। मुहबतुनि में बेगानगी उत्साह जो किश्तवार मौत आहे, जंहिंजो तोखे शायदि तजुर्बो कॾहिं नाहे थियो। मञा थी काइनात जे तिल्स्म में हुस्न जी रानाई बेहद हुशरब आहे। रूह जी तमामु तर राज़नि में सभ खां अॻु इनाम में ईंदड़ शमी त महज़ हिकु अलामत हुई, जंहिं तुंहिंजे अंदर जे फितरी मुर्कनि खे सूझ बूझ में आणे उथारियो हो। उहो बेहद स्वाभाविक आहे। हुस्न, जिस्म ऐं मुहबत। सवाल त फ़क़ति माहौल ऐं मुनासिबत जो अंदर जी बुख कंहिं बि नूह खां फितरी आहे। सवाल हो त फ़क़ति ठारे ठारे खाइण जो। मूं चाहियो हो त तूं उन्हनि स्वाभाविक अहसासनि खे ज़रूरु उपाईं ऐं निपाईं। तोखे मंज़िल ज़रूरु मिले, पर तुंहिंजे कामरानियुनि में आउं बि ज़रूरु शामिलु रहां। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तूं का सोच बि सर्जण न ॾीं ऐं आउं तोखे रीह घुरिए उहे ई इजाज़तूं ॾियां जंहिंखे चाइण लाइ तूं लफ़्ज़ बि अञा न ॾीं। भला जवानीअ में को ॿारड़ो साम्हूं छिलकणा रांदीका ॾिसी रोअण लॻे ऐं हुनजे अॻियां रांदीकनि जा ढेर कजनि त हू यकीननि रोंदड़ खिलंदड़ रेशमी बदन वारे भोरी त खणंदो, पर केरु थो एॾी डिघी लांड वीचारे। सॼी हयात पतझड़ में निबिरे, ओचितो ई ओचितो को सुतल सलो सरजी ॿूर झले, हर सू कची ख़ुशबू शयुनि में वासो करे। अहिड़े समय पुराणनि पेचरनि खे केरु यादि कंदो? शायदि कोई बि न। दुखदायक हक़ीक़त उहा त अली बि न, बल्कि अली। उन में रोअण जी का ॻाल्हि त न हुई, पर अलाए छो उन ॾींहुं फाइनल ईयर जे शागिर्दनि जे फाइनल पिकनिक वारे ॾींहुं बेवक़्ती बीमार थी डरिजी पई हुअसि। जॾहिं तो ऐं शमीअ नहर ते काग़ज़ी ॿेड़ीअ जी रेस ते पुॼाई, तॾहिं मूं सोचुनि जे समुंड में पंहिंजा ॿेड़ा ते ॿोड़िया। बीमार जिस्म खे हंधि उभ कढणे जो ॼार लॻो। रूह रतो छाण संझे वेल आकाश हेठां वञी लेटी हुअसि त अखि वञी टेड़ूअ में अटकी हुई। हर सोच जो सिलसिलो किथां बि करे कीअं बि करे वञी ते तुंहिंजे दग निकितो। टेड़ू ॾिसियो पीड़ाउनि जा
परतो पुलार में भटकी भटकी थी विया ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं यादूं दग झले बीह थी रहियूं। आउं त हूअं ई हमेशह जज़्बाती रही आहियां। दोस्तीअ जे मामले में दिमाग़ जे बदिरां हमेशह दिलि सां सोचियो हुउमि। नतीजो ज़ाहिर हो, शख़्सियत अंदरां ई अंदरां सुर जी परण थी वई, पर बकौल कंहिंजे अंदरां फिसफिसी शख़्सियत हिफ़ाज़त लाइ ॿाहिरां ख़ुदीअ जा खोल वधीक मज़बूत बनाईंदी आहे। सो उन शाम उन सोच में त जंहिं लाइ मरिजे सो कांधी बि न थिए, ॿीणो कफ़न जी कथ कयो बीठो हुजे, कुझु नवनि फ़ैसिलनि खे पंहिंजो करण जो सोचियुमि। नवां फ़ैसिला बेहद बहादुरी ऐं बर्दाश्त जा। हीउ हेॾो आपे जो अपमान, हीअ अंदरि रत जा ॻोढ़ा ॻाण, भला मन अंदरि का ब्लड बैंक त न हुई जंहिंमें सांभी वञा हा उहे ॻोढ़ा। आउं पंहिंजे नवनि फ़ैसिलनि ते एतिरी कारबंद ज़रूरु रही हुअसि जो ॿिए ॾींहुं जॾहिं तूं ऐं शमी वात ठुकाई ख़ातिर रूम में लंघी आया हो त मूं बिल्कुलु नॉर्मल बिहेव कयो। शायदि थी सघे थो उन वर्ताव में कुझु बेध्यानीअ में नख़ूत पिणु शामिल हुजे। मूंखे ख़बर हुई उहा पिकनिक प्रेज़िडेंट हुअण जी हैसियत में तो ख़ासि भंबोर में अरेंज कई हुई। शमीअ मज़ाक ने यादि ॾियारियो, केॾो मज़ो अचे हा जे तूं बि साण हुजी हा। अलीअ हीअ पिकनिक ख़ासि तुंहिंजे नाले पोयां भंबोर में रखी हुई। मूं लवाईंदे नख़वत सां चयो हो, ठीकु आहे भई, असीं बि अव्हां जे नाले पोयां हज़रत अलीअ जा क़दम शरीफ़ घुमाए ईंदासीं। अव्हां असां लाइ वक़्ती विंदुर कई, असीं अव्हांखे दाइमी सुरूर ॾींदासीं। उहा अव्हांजी ख़ैरात हुई, हीअ असांजी बख़्शिश थींदी। कीअं आहे न, लेखो चोखो बराबरि। ॻाल्हि करे हिकु नज़र तोॾे उछलायमि, ॾिठुमि तुंहिंजो मुंहुं रंग हारे वियो हो। ॿिए ॾींहुं बेटनि जे घर तो फ़ोन ते लीलड़ाटनि जे अंदाज़ में चयो हो, कॾहिं त चओ भंबोर, पहिरीं तुंहिंजे प्यार में लेखा कहिड़ा कबा? कहिड़नि लेखनि जी ॻाल्हि थो करे? लेखा कॾो को लही विया। इंसान हुअण जे नाते आउं बि कुझु हसास आहियां ऐं हसास माण्हू दिलि जे दफ़्तरनि में लेखो चोखो पूरो रखण जा आदी हूंदा आहिनि। मूं बिना इख़लाक़ जे विचां तुंहिंजी ॻाल्हि कपे फ़ोन रखी छॾी। 2 महीना मोकलुनि जो तवील अरसो असां हिक ॿिए जी बेख़बराईअ में गुज़ारियो। उन विच में शमीअ सां डिपार्टमेंट में सिल्प वठण जे सांगे हिकु दफ़ो मिलणु थियो बि सही, पर उन सचाईअ सां न मिलियासीं जा बेतकल्लुफ़ीअ खे जनमु ॾींदी आहे। खांसि ख़बर पई तव्हीं पाण में मिलंदा रहंदा आहियो। शमीअ ॿुधायो, तोसां मिलण लाइ ॾाढी दिलि हुई, पर मोकलुनि जे आख़िरी ॾींहंनि ते जॾहिं अलीअ चयो हो भंबोर मोकलुनि में मिलंदीअ, त जवाबनि तो चयो हो त फाइनल ईयर जी तयारी कंहिं वटि वञण या कंहिंजे अचण जी इजाज़त ई किथे थी ॾिए। उन करे बावजूदि दिलि जे तोसां मिलणु थी न सघियो। आख़िर में शायदि शमीअ हुज पाए हिकु सवाल बि कयो, अव्हीं पाण में छो रुठा आहियो भंबोर? आउं मुश्की ॻाल्हि न वाए वई हुअसि, तोसां त ॿई परतल आहियूं भई। उन ॻाल्हि जो एतिराफ़ अञा मूं पाण सां बि न कयो हो त आउं तोखां रुठी आहियां। लिक लिकोटी ऐं दरगुज़र करण जी सर्द जंग तो पाण जोटी हुई। नवां प्यार पाले उन्हनि खे प्राइवेसी में लिखण तो सिखियो हो, न त आउं त हर दस्तक ते आती वेठी हुअसि त इजो इजो की ईंदो, अची मूंखे पंहिंजे प्यार में शामिलु कंदो, पर तूं न आहे। ॼण 2 मुसाफ़िर कंहिं प्लेटफार्म ते पाण में मिली वेठा। हिक जी रेलाई पंहिंजे मुसाफ़िर खे खणी मंज़िल ॾे रवानी थी। वेंदड़ मुसाफ़िर हलंदड़ गाॾीअ मां किथे तो मुड़ी पुठियां निहारे त रहिजी वियल मुसाफ़िर ते छा गुज़री। मोकलूं आयूं ऐं ख़तमु थी वयूं। फाइनल ईयर जे शागिर्दनि लाइ ॼण 2 हफ़्तनि लाइ ज़िंदगी अची वई। उनखां पोइ हर शागिर्द खे यूनिवर्सिटीअ जी फ़िज़ा खे ॼण हमेशह लाइ ख़ैरबाद चवणो हो। शागिर्द साथी लथ लथल मुंहंनि सां हिक ॿिए लाइ अक़ीदत जो इज़हार कंदा रहिया। हिक ॿिए ॾांहुं जज़्बाती लिखियल रिमार्क्स, नंढड़ा नंढड़ा तहफ़ुज़
पंहिंजे हथ अखर लिखियल दुआया जुमिलनि सां पंहिंजी पंहिंजी वितार बरमाना मुहबत जा नंढड़ा नंढड़ा इज़हार। यूनिवर्सिटी खुलण जी पहिरें ॾींहुं ई तो चयो हो, बंबोर तोसां अधु कलाकु ॻाल्हाइणो आहे, पेपर ॾेई मूंसां ज़रूरु ॻाल्हाइजांइ। पुछियुमि कहिड़ो कमु अथई? छो जो भायो हुउमि शायदि दोस्तीअ जी पुराणी मुर्दे खे माज़ीअ जे मलबे मां खोटे ऑक्सीजन ॾियण जी नाकाम कोशिशि कंदे। तूं मुंहिंजो नॉर्मल अंदाज़ ॾिसी कुझु उदास थी वई। चई एॾी नॉर्मल आहीं, तो शायदि हर शइ विसारे छॾी आहे। कैंटीन जी कुंड, बोगस बकवास, टेड़ूअ जो टिमको, ज़िनी सुकून ख़ातिर तलखियूं विसारणु सवाबु आहे। सवाबु कमाइण ख़ातिर त इंसाननि जो बलिदान ॾींदा आहिनि। मूं त सिर्फ़ु तो जहिड़े ब्लेंडर माण्हूअ खे भुलाए पाण लाइ। ब्लेंडर जो लफ़्ज़ ॿुधी तुंहिंजो मुंहुं टामणी हणी वियो। मां तोखे तुंहिंजा ई लफ़्ज़ वापसि वराईंदे ॿुधायो, अॼु मूंखे बेज़ारु न कर, जो हींअर मूंखे कोई यादि न पियो अचे। कोई यादि न पियो अचे, मूं तोखे वाक़ई विसारे छॾियो आहे। बहरहाल गुज़िरियल वाक़िअनि खे कलमबंदि करण जो को वाहिद मक़सदु कहाणीअ जी तख़लीक़ न आहे। मिटीअ मां जुड़ियल कहाणियूं वारीअ जे लॾूअ जियां भुरी पवंदियूं आहिनि, पर कॾहिं माज़ी दर्द जो दरियाउ बणिजी ज़हन जी बंजर धरतीअ खे रांगे वेंदो आहे। सिटूं सलनि जियां सरजण लॻंदियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजी तख़लीक़ कयल सावक जे सराब में हिकर वरी भटकण लाइ ताज़ा दम थी वेंदो आहे। अॼु यूनिवर्सिटीअ जे माहौल खे छॾे के साल थिया। तुंहिंजो ख़्यालु कॾहिं भुलिजी बि ज़हन में कोन आयो। उन विच में असीं शहर छॾे ॻोठ आयासीं। कंहिं कम सां गे शहर अचणु थियो बि सही, त बि तोसां मिलण जो कॾहिं इश्तियाक़ ई न उभिरियो। एतिरे क़दुरु जो उन आख़िरी ॾींहुं फेयरवेल पार्टीअ तां मोटंदे जॾहिं तोखे पोयां बस में जाइ न मिली या ॼाणी वाणी अॻियां बीठो रहीं, तो चयो रुठी आहीं। परतल हुजूं हा त हिक ॿिए खे दोस्त सम्झी यादि करियूं हा। अञा ॿीहर सभु विछा विसारे परची पियो। हिन जॻ में उहो नाहे मुमकिन जो पल लंघी वियो पंहिंजे पोयां अज़ाब जा अणमया लीका छॾे वियो। उहे लीका रांगे नथा सघजनि। टेड़ूअ जो टिमको, बोगस बकवास, कैंटीन जी कुंड, उहे अज़ाब सभु दरगुज़र, पर पंहिंजे मन जो हिकु हिसो हमेशह लाइ पुठो थी वियो। उन जी तलाफ़ी लहंदे लहंदे चयो हुई, आउं दुआ कंदुसि बंबोर असां जिते बि हुजूं ख़ुदा करे ख़ुशि रही सघूं। लफ़्ज़ असां मां मुंहिंजो हिसो कटे वठि। बेध्यानियुनि जी किताब में आयल माण्हू दुआउनि ऐं बददुआउनि जे असर खां बेनियास थींदा आहिनि। जवाबु ॾियण खां अॻु ई तुंहिंजो स्टाफ अची वियो ऐं तूं कुझु चवण जी कैफ़ियत में मुंहिंजी हेठि लही पियो हुएं। बस जो उहो आख़िरी सफ़र हर शागिर्द खे पंहिंजे स्टाफ ते लाहींदो अॻियां वधी मुंहिंजे हॉस्टल ताईं पहुची ख़तमु थी वियो। इम्तिहान आयो ऐं ख़तमु थी वियो। कामयाबीअ जी डिग्री साण करे बाबो मूंखे हॉस्टल मां कढी घर जी हिकु कुंड में फिटो करे वरी कंहिं ॿिए दॻ गुम थी वियो। बहरहाल कंहिं इम्तिहान मां कामयाबीअ जी डिग्री हथ में अटकाए माण्हू ख़ुशि ख़ुशि निकिरी ईंदो आहे ऐं कंहिं कंहिं इम्तिहान मां चुपचाप गुज़री सिर्फ़ु कुवते बर्दाश्त जा कतबा साण करे मोटी ईंदो आहे। बकौल मोहन कल्पना उहो कहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं असांजे मन खे कंहिं कोमल ऐं अज़ीज़ भावना जो मौत नथो थिए। उहो कहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं असांजे मन जे कंहिं कोमल ऐं अज़ीज़ भावना जो मौत नथो थिए। अॼु मुंहिंजो मनु ज़िंदगीअ जी सभ खां वॾी शोक सभा आहे। सो उन मन जे क़ब्रस्तान ते ख़ामोशीअ जा कुतबा साण करे जेसीं जी सघिबो तेसीं त बहरहाल जीबो रहिबो। पोइ नेठि त मिटी मिटीअ सां मिली वेंदी, इंसान फ़ना ऐं हर शइ वीरान बणिजी वेंदी। अहिड़े समय क़ब्रस्तान जी ख़ामोशी गुज़रगाहुनि में जॾहिं चंड जी चखिया वीराना वासींदी, तॾहिं हिकु निर्बल रूप पाण लिकाए ॿी जूण मटींदो। उहो भंवर बणिजी डठल आस्थान ॻोल्हींदो। वठल बस्तियूं हिन खां परे भॼंदियूं। उहा कहाणी वरियनि खां वरजाए बि ईंदी, पोइ बि ताज़ी रहंदी।
टेड़ूअ जो टिमको कॾहिं बि ख़तमु न थींदो। भंवर जी आत्मा कॾहिं बि मुक्ति न माणींदी, छो जो मुसलसल मोहबतूं ॿिनि दोस्तनि जे विच में विछोड़ो बणिजी वियूं। वार जे ॾींहुं विॾतां जे रुठा पाण में ॿीहर परचण लाइ।